सरकारी जायुनि तां वॾेरनि जा नाला हटाइण बाबति सिंध हाई कोर्ट सखर जो फ़ैसिलो असेंबली जे अख़्तियारनि में मुदाख़लत करार ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान कंदे चयो आहे त सिंध असेंबली में कानून साज़ी ज़रिए गिम्स जो नालो रखियो वियो हो। सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हाणे अदालत हुकुम ॾिनो आहे त गिम्स जो नालो तब्दील कयो वञे, अदालती फ़ैसिले खे नथा मञूं। हुन जो चवणु हो त उहो फ़ैसिलो लेजिस्लेचर जे पावर्स ते मुदाख़लत बराबरि आहे। हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कंदासीं। याद रहे त हाई कोर्ट सखर बेंच पारां पॉलिसी ख़िलाफ़ सरदारनि, खाननि, सियासतदाननि ऐं वॾेरनि जा सरकारी इदारनि ऐं जॻहियुनि ते नाला रखण ते कावड़ जो इज़हार कयो वियो हो। अदालत पारां मकानी इदारनि जे स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿियनि ऑफिसरनि खे छंड पटी वई हुई। इन दौरान जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स में चयो हो त सरकारी इदारनि तां खाननि, नवाबनि ऐं सरदारनि जा नाला हटाइण जे हुकुम ते अमल न थियो त वास्तेदार अमलदारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत वारी कार्रवाई थींदी। गंबड इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस जो नालो तब्दील करे पीर अब्दुल कादिर शाह जिलानी ऐं ॿियनि सरकारी इदारनि ते सियासी माण्हुनि जा नाला रखण वारे केस जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी दौरान मकानी इदारनि जो स्पेशल सेक्रेटरी, रीजनल डायरेक्टर अनवर अली रुक ऐं ॿिया पेश थिया हुआ। दरियाखान मरी वेझो प्राइमरी उस्ताद अगवा वारसनि खां 35 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। दरियाखान मरी वेझो ॻोठ डॉक्टर फज़ुल मरी वासी प्राइमरी उस्ताद अगवा थी वियो। वारसनि खां 35 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। मुगवी उस्ताद जे सौट सजाद मरी जो चवणु आहे त कमर अब्बास मरी 2 ॾींहनि खां गुम हो। धाड़ेलनि अॼु फोन करे 35 लख रुपया भुंग घुरियो आहे। मुगवी जे सौट सजाद मरी जो वधीक चवणु हो त कमर अब्बास मरी चयो खेसि तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। धाड़ेल खेसि क़तल करे छॾींदा। हुन जो चवणु हो त 35 लख रुपया किथां आणियूं। उस्ताद कमर अब्बास मरी जी हयाती खे ख़तरो आहे। पुलिस कदम खणी असांजे सौट खे बाज़ियाब कराए। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात वफ़के सां जारी आहे। सरजानी टाउन ऐं मलीर में बि बरसात सां गॾु ॻड़ो बि पियो। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन, सरजानी टाउन, नॉर्थ कराची, पोर्ट कासिम, गुलशन मेमार ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हल्की बरसात पई। शहर में सरजानी टाउन ऐं मलीर में तेज़ बरसात पई ऐं ॻड़ो बि पियो, जंहिं सबबि शहर जी मौसम ख़ुशगवार थी वई आहे। मौसमियात तज्ज़िए निगाह जो चवणु आहे त शहर जे उत्तर में ककर ठहिया आहिनि ऐं जंहिं सबबि शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। इमरान खान जा वारंट मुअतल करण वारी दरख़्वास्त ख़ारिज करण वारो सेशन कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल कयो वियो आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक ते ॿधल 2 रुकनी बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। इमरान खान जी दरख़्वास्त ते रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां वारियल एतिराज़ ख़त्म कया विया। ॿिए पासे लाहौर हाई कोर्ट हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी लाइ इमरान खान खे 5:30 वॻे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ज़मान पार्क में ऑपरेशन बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी दौरान आईजी पंजाब चयो त वारंट ते अमल थियणु घुर्जे या वरी मुअतल कया वञनि। इमरान खान हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। लाहौर हाई कोर्ट ज़मान पार्क में ऑपरेशन रोकण जे हुकुम में 3 वॻे ताईं वाध करे छॾी। परियनि जो चवणु आहे त इमरान खान काफ़िले जी सूरत में अदालत पहुचंदो। ज़मान पार्क खां लाहौर हाई कोर्ट वेंदड़ रस्तनि ते सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। पंजाब हुकूमत ऐं पीटीआई में जलसे लाइ थियल मुआहिदो लाहौर हाई कोर्ट में पेश कयो वियो। मुआहिदे तहत पीटीआई तरफ़ां 21 मार्च ते जलसो कयो वेंदो। जलसे लाइ डीसी खे बाज़ाब्ता दरख़्वास्त ॾिनी वेंदी। ज़मान पार्क में पर्सनल ऐं प्राइवेट सिक्योरिटी गार्ड्स जी ऑडिट कराई वेंदी। ॿुधणी दौरान जस्टिस तारिक सलीम शेख मुआहिदे जो मसूदो ॿीहर तयारु करण जो हुकुम ॾींदे चयो त मुआहिदे जी ॿोली ठीक न आहे। चमन जे इलाइक़े बोगरा रोड ते सिक्योरिटी फोर्सेस ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो। ज़रियनि मूजिब कार्रवाई दौरान वॾे अंग में हथियार ऐं बारूद हथ कयो वियो, पर दहशतगर्द फरार थी विया। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त हथ आयल बारूद में रॉकेट, दस्ती बम ऐं ॿियो सामान शामिल आहे।
लाहौर हाईकोर्ट ज़मान पार्क में ऑपरेशन रोकण के हुक्म में 3 वगे ताईं वाध करे छड़ी। जस्टिस तारिक सलीम ज़मान पार्क में पुलिस ऑपरेशन रोकण की दरख्वास्तन ते ॿुधणी हलाई। ॿुधणी दौरान पीटीआई अगवान फवाद चौधरी अदालत के आगाह कयो त पीटीआई सूमर ते लाहौर में जलसो कंदी, असां आचर ते जलसो न करण वारे अदालती हुक्म जो एहतराम करियूं था। फवाद चौधरी जो चवण हो तो गुजरियल ॾींहुं आईजी पंजाब से मुलाकात कई। पुलिस इमरान खान के सिक्योरिटी ॾियण लाइ तैयार है। इमरान खान की हिफाजती ज़मानत लाइ दरख्वास्त दाखिल करे रहिया आहियूं। आईजी पंजाब के गुजारिश है तो पुलिस कारकुनन के गिरफ्तार न करे। जस्टिस तारिक सलीम शेख चयो त आऊं पुलिस के कार्रवाई खां न रोकींदुसि। पुलिस जांच करे कंहिंजो ॾोह साबित थिए तो उनके कानून मूजिब ॾिसे। तव्हां जे ॻाल्हियुनि में कानूनी इशू आहे। मामलो इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं ट्रायल कोर्ट में आहे। इन स्टेज ते असां हिफाजती ज़मानत जी दरख्वास्त ते ॿुधणी कीअं करे सघूं था। बे पासे ॿुधायो पियो वञे त पीटीआई सरबराह इमरान खान तरफां थोरी देर में लाहौर हाई कोर्ट पहुचण जा इम्कान। अदालत में पेशी खां अॻु पीटीआई कारकुनन के ज़मान पार्क पहुचण जी हिदायत। ज़रियनि जो चवणु आहे त इमरान खान लाहौर हाई कोर्ट पहुची हिफाजती ज़मानत लाइ दरख्वास्त दाखिल कंदो। फवाद चौधरी दरख्वास्त बाबत अदालत के आगाह कयो हो। लाहौर हाई कोर्ट पुलिस ज़मान पार्क मां शाहिदियूं गॾु करण जी इजाज़त ॾेई छॾी। हाईकोर्ट जी रजिस्ट्रार ऑफिस वारंट रद्द करण ऐं गिरफ्तारी खां रोकण बाबत इमरान खान जी दरख्वास्तन ते एतराज़ वारे छॾिया। इमरान खान तोशाखाना केस में गिरफ्तारी वारंट रद्द करण वारी दरख्वास्त खारिज थियण वारे फैसले के चैलेंज कयो। मुख्तलिफ शहरन में दाखिल केसेस में इमरान खान की गिरफ्तारी रोकण लाइ बि दरख्वास्त दाखिल कई वई हुई। इमरान खान हयाती के खतरो ॼाणाए पुलिस के गिरफ्तार करण खां रोकण ऐं अंडरटेकिंग क़बूल करण जी इस्तदा कई हुई। रजिस्ट्रार ऑफिस बिन्ही दरख्वास्तन ते एतराज़ वारींदे चयो आहे त इमरान खान जी बायोमेट्रिक थियल न आहे। जंहिं मामले ते अदालत पहिरियों फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। उन ते ॿीहर ॿुधणी नथी करे सघिजे। कंहिं पिटीशन ते ब्लैंकेट ऑर्डर कीअं जारी करे सघिजे थो। सिंधी अदबी बोर्ड के चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ चयो त सिंधी अदबी बोर्ड जो अशायती शोबो इदारे जी रीढ़ जी हड्डी जी हैसियत रखे थो। उनके वधिक फाल करण ऐं तरक्की ॾियारण लाइ असां वटि मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि। मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ चयो त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त बोर्ड जे पब्लिकेशन शोबे के वधिक फाल बणाइण ऐं उन खे जदीद अंदाज़ सां तहरीक में आणण लाइ हिकु वॾी कुशादी ऑफिस क़ाइमु कई वञे त जीअं हिन शोबे जा वर्कर पंहिंजे कम खे वधीक आसानी सां सरअंजाम ॾेई सघनि। मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ चयो त केतिराई अणछपियल मसूदा ग्रांट जे नाकाफ़ी हुजण सबबि सालनि खां छपाई लाइ बोर्ड में रखियल आहिनि। उनखां अलावा बोर्ड जी लाइब्रेरी में बि नायाब कलमी मखतूतात मौजूद आहिनि जिन खे शाया करे मंज़र आम ते आणणु तमामु ज़रूरी आहे जीअं सिंध जे आलमनि जो कलमी पोरियो आम पढ़ंदड़नि ताईं पहुचाए सघिजे। मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ वधीक चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सॼी सिंध मां नामियारे आलमनि ऐं अदीबनि जा कलमी मखतूता घुराए सिंधी अदबी बोर्ड में महफ़ूज़ कया वञनि। मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ चयो त असां सिंधी अदबी बोर्ड में रखियल मखतूतनि जी छपाई लाइ सिंध गवर्नमेंट के स्कीम जोड़ी मोकिली आहे त कलमी मखतूतनि जी छपाई लाइ असांखे स्पेशल फंड ॾिनो वञे या वरी सिंध गवर्नमेंट पाण उहे मखतूता छपराए ॾिए त जीअं सिंध जे आलमनि ऐं मुहक़क़नि जो कलमी पोरियो महफ़ूज़ थी सघे। सिंध हुकूमत जे सहकार सां पाकिस्तान लीगल एड यूनाइटेड सोसाइटी तरफां सखर एसएसपी ऑफिस वेझो निजी होटल में इंसानी हक़नि बाबति कानून ऐं मुतासिरनि जी कानूनी मदद जे हवाले सां आगाही वर्कशॉप कोठायो वियो। उन प्रोग्राम जा महिमान ख़ास डिस्ट्रिक्ट बार सखर जा सदर शफकत रहीम ऐं जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जा मरकजी चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श मेतलो जन हुआ। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ऑफिसरनि समाजी तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। वर्कशॉप में ॻाल्हाईंदे कमीशन जे सीईओ इल्ताफ़ खोसो चयो त पाकिस्तान लीगल यूनाइटेड सोसाइटी प्लस इंसानी हक़नि बाबति कमु करे रही आहे। हर मज़लूम के मुफ़्त कानूनी मदद फराहम करण असांजी ज़िम्मेवारी में शामिल आहे। काफ़ी माण्हुनि में उन मुतालिक़ आगाही न आहे, तंहिं करे उन्हनि खे आगाही ॾियण तोड़े जागरता लाइ वर्कशॉप सेमिनार कोठाया वेंदा आहिनि। पाकिस्तान अंदर वॾे अंग में मज़लूम माण्हुनि खे मुफ़्त कानूनी मदद ॾिनी वई आहे। उन सां गॾु समूरनि दुनियनि खे घुर्जे त हू उन में असांजो साथ ॾियनि त जीअं मुतासिरनि खे मुफ़्त कानूनी मदद मिली सघे।
प्रोग्राम में वुमेन कंप्लेंट्स सेल सखर डिवीजन जे इंचार्ज रुखसाना मंगी, चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे इंचार्ज जुबैर मार, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर सखर अब्दुल वहीद खान, डिप्टी डायरेक्टर ह्यूमन राइट्स कमीशन एजाज अहमद जमाली, एडवोकेट इकरार खान गोरी ऐं ॿियनि इंसानी बुनियादी हक़नि मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हायो ऐं मसइलनि जे हल मुतलिक़ तजवीज़ूं पेश कयूं। आख़िर में मेहमान ख़ास शफ़क़त रहीम ऐं इलाही बख्श मेतलो पार्टिसिपेंट में कारकर्दगी सर्टिफिकेट तक़सीम कया। खैरपुर जी मॉडल कोर्ट मंशात केस में जवाबदार के 9 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। पुलिस जे सख़्त पहिरें हेठि सेंट्रल जेल मुंतकिल। तफ़सील मुताबिक़ खैरपुर में तकड़ा केस उकलाइण लाइ क़ाइम क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट नंबर 1 जे स्पेशल जज मोहम्मद इस्लामुल हक़ आराइन जी अदालत में रानीपुर थाणे जे हिकु मंशात हथ अचण वारे केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान केस में जवाबदार ॼाणायल गुलज़ार वल्द मोहम्मद यूसुफ मंगने जो मथां ॾोह साबित थियण ते अदालत खेसि 9 साल कैद ऐं 80,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। पुलिस जे सख़्त पहिरें हेठि सेंट्रल जेल खैरपुर मुंतकिल करे छॾियो। ॾंड जी रक़म न ॾियण जी सूरत में जवाबदार 6 महीना वधीक कैद भोॻींदो। कोट बंगलो शहर में सिटी प्रेस क्लब कोडीजी जो इफ्तिताह कयो वियो। दरगाह देस हुजे सज्जादा नशीन पीर सैयद सखी मोहम्मद सरदार अली शाह जिलानी कादरी ख़सूसी शिरकत कई, जंहिं ते गुलनि जी वर्खा कई वई ऐं प्रेस क्लब जो इफ्तिताह कयो। कोट बंगलो शहर जे मौजूद शख्सियतनि समेत सियासी समाजी अॻवाननि पिणु शिरकत कई, जंहिंमें सिटी प्रेस क्लब रानीपुर जो सरवाण सैयद ज़वार हुसैन शाह, अवामी प्रेस क्लब कुंभ जो सदर नाज सोलंगी, वडेरो मंठार खान गोपांग, वडेरो गुलाम शबीर गोपांग, रईस अलीनो बुगटी, वहीद अली वसान, तौफीक लुंड, रजब मला, लालिनो गोपांग, सैयद आरफ हुसैन शाह, निजामुद्दीन भुट्टो, आसिफ अली राजपूत, नाजिम भुट्टो, शबीर सुमरो, इरशाद अली गोपांग, साबिर हुसैन गोपांग, मोहम्मद इसाक गोपांग, शाहरुख सुमरो, फैज हाले पोटो, सजाद अली चनो, एडवोकेट सिकंदर अली पयार, पप्पू खोखर, फाजुल खोखर, इमरान अली गोपांग, अली सजाद गोपांग, इशफाक उर्फ बाऊ खोखर, बेबी बुलेदी चांडो, आबिद खोखर, अलहदाद गोपांग, मंसूर गोपांग, इमरान अली बुगटी, जवार काजम उजण, मुनवर अली उजण, सैयद फरमान अली शाह, असगर गोपांग, अरसलान राजपूत, ओम प्रकाश, अजहर अली मीरानी समेत मुख्तलिफ माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें आयल महिमाननि खे गुलनि जा हार ऐं सिंध जी सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौके ते सिटी प्रेस क्लब जे उहिदेदारनि में सदर मंजूर हुसैन गोपांग ऐं जनरल सेक्रेटरी फिदा हुसैन गोपांग समेत ॿिया उहिदेदार मुंतखब कया विया। आख़िर में मुल्क जी सलामती, तरक़ी याफ़्ता ऐं ख़ैरियत लाइ नेक ख़वाहिशनि जो इज़हार कयो वियो।